ये खूबसूरत महफिल, ये चंद जरा चेहरा, मेहर जे मिठे माए वांगर मिठा मिठा मानो, एक दफो भी फकीर मौजूद जो सिक्त भरियो सलाम यार वाला जी मु सवेर जिक्र कयो त मेहर में अज पहिरियों दफो इन स्टेज ते बहु शख्सियतूं असांजी सिंध धरतीअ जा उहे पर नाला इन वक्त मौजूद आहिनि। उस्ताद मोहतरम मंजूर सखरानी साहब ऐं मुंहिंजो वॾो भाउ आहे। असांजी सिंध जी हीअ उहा शख्सियत आहे, ही उहो मौसीक़ार आहे जंहिंजी मौसीक़े में सिंध जा उहे नाला, उहे फनकार जिनजा गीत तव्हां ॿुधा सुपर डुपर हिट थी आया ऐं उहे जंहिंमें शमर अली मीरानी साहब आहे या हुमेरा मोहतरमा हुमेरा चन्ना साहिब आहे, सनम मारवी आहे, खासा मंजूर साहब जा त कई एल्बम मुंहिंजे भाउ ने कया आहिनि ऐं उहे त सुपर डुपर हिट ई आहिनि। उहो तव्हां ॿुधा बिल्कुलु। पर इरफान भाउ में हिकिड़ी ॿी हिकिड़ी ख़ासियत वॾा त नाला त हुई माशाल्लाह उनजी त मौसीक़ी, पर नंढे में नंढे आर्टिस्ट खे बि हिननि जी मौसीक़ी माना चमकाए छॾियो आहे। हिकु दफ़ो बि ज़ोरदार ताली मुंहिंजे भाउ जे लाइ। हीअ रस्म आहे, हीअ मोहबतूं आहिनि गौरव प्रोडक्शन वारनि जो। दस्तारबंदी, यकीन करियो दस्तारबंदी उन शख़्स जी थींदी आहे जेको हुनजे उन लाइक़ हूंदो आहे। वाकई अॼु गौरव प्रोडक्शन वारनि अॼु हीअ रस्म रखी ऐं असांजी दिलि ख़ुशि करे छॾी आहे। साईं दिलशाद फ़क़ीर लाल ज़ोरदार तालियूं थी वञनि। त देरि कोन था कयूं, सिंध जी हीअ रस्म आहे दस्तारबंदीअ जी। मां गुज़ारिश कंदुसि साईं दिलशाद अहमद भट्टी साहब खे त उहो सामान खणी अचनि। असांजे मौजूद शख़्सियत उस्ताद मंजूर सखरानी जे हथां ई पहिरियों वर ॾियारियूं था। हाणे मां गुज़ारिश कंदुसि गौरव प्रोडक्शन जे प्रोड्यूसर जनाब मोहतरम दिलशाद अहमद भट्टी साहब खे त उहो हीअ पटको खयो अचनि पंहिंजे हथनि सां ऐं उस्ताद मंजूर सखरानी जे हथ में ॾियनि त जीअं ये मोहब्बत जो जेको आहे इहो पहिरियों सिलसिलो, पहिरियों क़दम असां उस्ताद जे हथां ॾियणु था चाहियूं। भाउ इरफान साहब ज़ोरदार तालियूं साईं दिलशाद भट्टी जे लाइ। बाबा ही असांजे सिंध फिल्म जा उहे जवान आहिनि जे करे जेको आहे असां इंतज़ार खे उछायो। ज़ोरदार तालियूं असांजे हिन दोस्त जे लाइ। ऐं बिस्मिल्लाह था करियूं हिन ख़ूबसूरत रस्म सां। सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त वर जेको आहे उहो हितां हलंदे हिन पटके जो सिंध जी हीअ सुरीली फनकार आहे। सिंध जी हीअ राणी नगमा नाज़ खे गुज़ारिश आहे त ही पंहिंजे लाइ उस्ताद जे लाइ कुझु तोहफ़ो खणी आयूं आहिनि त ज़ोरदार तालियूं थी वञनि। इहा मोहबत कोन्हे यार, ही किथां खां ॾिसो न बंदि करे। वॾी महिरबानी, लख कुर्ब, वॾी महिरबानियूं। मेहर वारनि खे ऐं घर पासे खां जेके ॻोठ वारा आया आहियो जितां जितां खां बि सभिनी खे मुंहिंजो अस्सलामुअलैकुम या अहमद। वॾी महिरबानी मोहतरम उस्ताद मंजूर सखरानी साहब खे उहे बि स्टेज ते अचनि। हाणे मां गुज़ारिश कंदुसि
मोहतरम साईं इरफान समो साहब के तो अॼु बि हिन प्रोग्राम जे लाइ अॼु बि हिन रसम जे लाइ कुझु प्यार जा ॿ लफ़्ज़ असांजे हिन सियाणे वांगुरु खे ॿुधायो। अस्सलाम वालेकुम या अलैहिस्सलाम जी मदद जिए लगी जी बोली जिए जे मुंहिंजा मारू जेके बुख उन ऐं जंहिं हाल में रहनि था असांजे सिंधी राॻनि खे मान ऐं मर्तबो ॾियनि था हिकु दफ़ो पंहिंजे इज़तुनि जे लाइ पंहिंजे लाइ तारीफ़ थी वञे त मूंखे ख़ुशी थी। जवाब जाफ़ी तरफ़ कोई खड़ी केॾा बि इख़्तिलाफ़ रखो पर सिर्फ़ नियत उनखे साफ़ रखो। साल में तो 4 मौसमूं आहिनि ओ मुंहिंजा सोना छो था हर मौसम में मूड ऑफ या भला बुखारी लगे तो हूअं त मिटीअ जी चपटी आहियां ये अॼु जेका मूंखे इज़त बख़्शी वई आहे तव्हांजे तरफ़ां साईं दिलशाद अहमद भट्टी साहब जे तरफ़ां ऐं हिकिड़ो उहा शख़्सियत जंहिं शख़्सियत जे करे इरफान समो हिन संगीत जी दुनिया में कदम रखियो अॼु ही न सिर्फ पूरी सिंध बल्कि तव्हां सभिनी खे मां ॿुधाइणु ज़रूरी सम्झां थो त मां मंजूर सखीरानी जो जुनूनी आशिक़ हुयुसि। मुंहिंजी ज़िंदगी में जेकॾहिं मंजूर साहब जी म्यूज़िक खे ॿाहिरि कढंदासीं त सिर्फ़ु उहो इरफान समो बचंदो जेको चावला म्यूज़िक हाउस ते करे फरमाइशी गाना रिकॉर्ड कंदो हो। मंजूर सखीरानी जी ज़िंदगी मुंहिंजे अचण खां पोइ ही जेके मूंखे इज़तूं मान मर्तबो छो त मां आशिक़ त मंजूर साहब जो हुयुसि ऐं अॼु मुंहिंजे लाइ एॾो वॾो महराज आहे। मुझे अॼु दुनिया जो नोबल प्राइज़ आहे मूंखे मिलियो जॾहिं मंजूर सखीरानी साहब जन मुंहिंजी दस्तार बंदी मूंखे पंहिंजे हथनि सां मूंखे पग बदिराई आहे। ही मां सॼी ज़िंदगी मुंहिंजो दुनिया जो नोबल एवॉर्ड था लैंडन एवॉर्ड खां बि वधीक ही मुंहिंजे लाइ एवॉर्ड आहे ऐं मां हिन धरती जा मां हींअर हिकिड़ो उर्दू प्रोजेक्ट कयो पाकिस्तान तमामु वॾे में वॾो निगार फिल्म एवॉर्ड आहे जॾहिं मां हुनजी म्यूज़िक कई त हुनजे डायरेक्टर हिकिड़ो मूंखे लफ़्ज़ चयो त इरफान साहब तव्हां ज़िंदगी जा 30 साल सिंधी मौसीक़ी करे पंहिंजो पाण खे ध्यानु ॾियो त मूं हुनखे लफ़्ज़ चयो मुंहिंजा सोना तो मूंखे काथे ॾिठो हुयो त मां इरफान साहब को मौसीक़ार बि आहियां जैसे भाई साहब सुन में तव्हां जजमेंट कंदा हुयो मूंखे असांखे तव्हां वणी विया ऐं मां तव्हांखे पोइ घुरायो त मां चयो जेको मान मतिलबु मूंखे पंहिंजी सिंधी मीडिया ॾिनो आहे मूंखे पंहिंजे सिंधी माण्हुनि ॾिनो आहे मूंखे दुनिया जो कोई ई ॿोली कोन खपे थी मां सिंध जा वञु सिंध सां प्यारु कयां थो मूंखे हेतिरी भले मिले पर पंहिंजी सिंध में मिले थी इज़त मुंहिंजे लाइ उहा काफ़ी आहे त बुखारी फरमाए थो हूअं त मिटी जी चपटी आहियां ऐं जीअं सिंध त सभु थी आहे या कमल गुल मां कोको न थियो आहे न थींदो बुखारीअ खां धोखो न थियो आहे न थींदो जेको तंहिंजो माउ जी मल्हाए नथो अरे उन्हीअ जो धोखो न थियो आहे न थींदो ऐं बुखारी में तो उस्ताद में पता है कि का भी खूबी ना है हिकु सूंह जो पुजारी जो सिंध यार या मञा तो बेफ़िक्र के नहीं सगीरत जी ज़रूरत आहे वरी रत खे माण्हुनि खे भत जी ज़रूरत आहे चया उस सिंध ऐं सिंधुनि लाइ तस्बीह छो पढ़ो सोरी चयमि हाणे पछाड़ी आहे इबादत जी ज़रूरत आहे सो ही दिल धरती जैसे सिंध धरती पे ही मुंहिंजा माण्हू आहे मुंहिंजे सिंध जे राॻे सां इश्क कंदा रहंदा सिंध जी संगीत कॾहिं ख़तमु कोन थी सघे थी केतिरा बि माण्हू वलकर हलाइनि जेकॾहिं 8 माण्हू मौसीक़ी खे ख़राबु करणु चाहिनि था मंजूर सखीरानी हिकिड़ो ई उहो नालो आहे जेको 800 माण्हुनि जे मथां हैवी आहे ऐं मंजूर जो एल्बम अॼु बि सिंध जे माण्हू आहे उन चाह ऐं प्यार सां ॿुधनि लख लाख तव्हांजी महिरबानी थैंक यू सो मच मां शुक्रगुज़ार आहियां मुंहिंजी धरतीअ जा ई नगमा नाज़ साहिबा जेका परे खां कहा करे तकलीफ़ बंदि करे मूंखे हार करायो आहे मुंहिंजो शुक्रगुज़ार आहियां मंजूर सखीरानी साहब जो त मां निहायती नौकर आहियां ऐं फकीर मोहम्मद साहब जन जो दिलशाद अहमद भट्टी साहब कामरान भट्टी साहब ऐं तव्हां सभिनी सॼणनि जो तव्हां लख लाइ लख मोहबत जिए लखी बोलो लख लाइ